खैरपुर अंजुमन ताजरान अनाज खैरपुर मंडी ऐं चैम्बर्स ऑफ कॉमर्स खैरपुर तरफ़ां एसएसपी खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक जे एज़ाज़ में खजूर मंडी खैरपुर मंता तक़रीब मुनक़िद कई वई। एसएसपी खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक सिंध टीवी न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त खैरपुर ज़िलो घटि नफ़री हुजण जे बावजूद अमन अमान जूं कोशिशूं जारी आहिनि। खैरपुर पुलिस बहादुर पुलिस आहे। हर हालत में खैरपुर ज़िले में अमन अमान बहाल कयो वेंदो। अॼु इंटरनेशनल लेवल ते ही खजूर मंडी आहे ऐं हिते करोड़नि रुपयनि जो बिज़नेस थिए थो। असांखे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी त सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू सां ऐं ॿियो आहे चैम्बर ऑफ कॉमर्स जे जेकी मेंबर सभिनि सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी वई ऐं जिते बि थोरा घणा जिते सिक्योरिटी जे हवाले सां बि असां पंहिंजी डिप्लॉयमेंट रिव्यू कई आहे ऐं ख़ासि तौर ते उहो तबिको जेको हिते मज़दूरी जे लाइ ॿाहिरां अचे थो, त आउं पंहिंजे SHO DSP खे चवंदुसि उन्हनि जी बि बिल्कुलु प्रॉपर तरीक़े सां हुनजी आइडेंटिफिकेशन थियणु खपे, ID कार्ड वग़ैरह हुनजा चेक थींदा छो जो कई माण्हू इनमें क्रिमिनल बि अची वेंदा आहिनि ऐं कई शरीफ़ पोइ रोज़ाना प्रॉब्लम बि थींदो आहे। हिन तक़रीब खे अंजुमन ताजरान अनाज खजूर मंडी ऐं चैम्बर्स ऑफ कॉमर्स जे सदर मोहम्मद बशीर आराई सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त असां वटि तव्हां ख़बर आहे अर्बन पे जो बिज़नेस आहे। खैरपुर जी मेन मतिलबु इहे रीढ़ जी हड्डी मईशत आहे असांजी खजूर मंडी। त हिन करे असां इहो सोचियूं था कि मतिलबु कोई क्राइम अहिड़ो न थी वञे कि जंहिंमें मतिलबु असांखे प्रॉब्लम में अची वञूं या असांजा पुलिस प्रॉब्लम में अची वञे। बहितर आहे कि हिननि जो स्टार्टिंग में ई बंदोबस्तु करे वठूं त भली ॻाल्हि आहे। उन तरीक़े सां पोइ ज़ाहिर आहे SSP साहिब जा हाणे खैरपुर में कारगुज़ारी भली आहे। तक़रीब में ताजरान जे वॾे अंग शिरकत कई, जिन में नजीबुल्ला कलोड़ो, मुजीबुल्ला मेमुण, दुरियानो मल, मोहम्मद यासीन मेमुण, सेठ पपन मल ऐं ॿियनि ताजरान वॾे अंग में शिरकत। SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक खे मञता शील्ड पेश कई वई, जॾहिं त DSP मेहदी रज़ा आराई समेत ॿियनि पुलिस ऑफिसरनि महिमान खे टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।